कटी हुई है ये तमाम बेहतरीन है असांजे सिंध एम्बुलेंस हलाइन जा पटे वाले का मथे ताणी टोटली अलायंस सां गॾु आहे असां गवर्नमेंट के बुधाइण था चाहियूं तो तव्हांजा जेके ये कानून तव्हां कढियो आहे असां उस्तादनि जा जेके तव्हां रिटायरमेंट जा पैसा सीआर वठो था इंशाल्लाह तव्हां खां छिनी वठंदासीं असीं फिलहाल हुते खे बुधाइण था चाहियूं जेकी तव्हांजी वालदा ऐं तव्हांजा वॾा रोटी कपिड़ा मकान जी ॻाल्हि कंदा हुआ अॼु असांखे उहा विसारे असांजी चार जेके मथां रिटायरमेंट थियूं उहा चादर छिकणु चाहिनि था मुदारा असांजे घर में कोन ईंदासीं ऐं असीं गॾिजी 6 तारीख़ ते बिलाल ते अहिड़ो धरणो हणंदासीं जो ही यादि कंदा छाजे करे जेकॾहिं असांखे हक़ तव्हां नथा ॾियो इंशाल्लाह असांजी जिदोजहद रंग लाहींदी ऐं असां हिन प्लेटफॉर्म तां हर उस्ताद खे ॿुधाइण था चाहियूं जेकॾहिं तव्हीं मुताद थी कराची न ईंदा त इहो तव्हांखे ॿुधायो छॾियां कॾहिं बि तव्हांखे बेनिफिट कोन मिलंदो तंहिंजे करे असीं ख़फ़न ॿधी निकिरंदासीं इंशाल्लाह छा कंदा असांजा जेके आहिनि सिंध एम्बुलेंस 6 लख आहे ऐं रिटायर मुलाज़िम असांजा 4 लख आहिनि जेकॾहिं 50% असांजा उस्ताद उते गॾु थिया 5 लख माण्हू गॾु थिया पोइ तव्हांजी लॻो त पुलिस बि रहंदी लॻो तव्हांजी रेंजर्स बि ईंदी ऐं तव्हांखे अहिड़ो गेले असीं पंहिंजा हक़ वठंदासीं तंहिंजे करे असां सभिनी उस्तादनि खे इहो ॿुधाइणु चाहियूं था तव्हां तकलीफ़ करे ॻाल्हियूं ॿुधी ऐं तव्हीं शहीद सेक्टर ते न पहुता इहा तव्हांजी भुल थींदी तंहिंजे करे महिरबानी करे जेकॾहिं तव्हांखे पंहिंजा हक़ वठिणा आहिनि असां हर माल ते विढ़ण लाइ तयारु आहियूं पर तव्हां असांजो साथ ॾींदा सभु अलायंस असांखे साथ ॾींदी इंशाल्लाह फतेह असांजी सिंधी शाम जो असांजो मरकज़ी सदर कहिड़ो थो ऐलान करे त हयात स्कूल जी तालाबंदी हुजे या कहिड़ो थो अमल करे असीं हुन ते लपेट कंदासीं ऐं वधीक वधीक राब्ते रहंदा सभिनी आयल भेणूं भाउरनि जो टोटली लख थोरा लख हली असांखे